अवां मौलाना जो अर्ज़ आहे जेका अवां जेका दावा त यूसी मल जी हुकूमत जेका रहे थी आबादी उहा अख़िरी पीपल्स पार्टी सुपर अवां सां गॾु आहे त अञा इन खां अलावा कुझु अवां तहफ़ुज़ आहिनि त कहिड़नि जिन खे माना पीपल्स पार्टी खां परे वञनि पिया या कोई वोट ॾियणु नथा चाहिनि त उनजी डिमांडूं कहिड़ियूं आहिनि? उन्हनि में कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जंहिंखे ख़दशान ज़ाहिर आहे गवर्नमेंट सभिनी मसइला हल नथो करे सघे। कुझु माण्हू या नौकिरीअ मसइला आहिनि, कुझु काफ़ी इशूज़ बि आहिनि जंहिंजे करे उहे माण्हू थिड़िया पिया आहिनि। मसइलो अहिड़ो न आहे, उहे सभु अची वेंदा, उहो वक़्ती तौरु माना भटकजी विया आहिनि। इनशा वापसि असां वटि अची वेंदा, को रस्तो इन्हनि खे ॿियो न आहे। न इहो त हिकिड़ो ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि रही आहे त जॾहिं म्यूनिसिपल काउंसिल मल जी ॻाल्हि ईंदी आहे त जॾहिं या त यूसी हाणे ठही आहे कुझु साल पर इन खां पहिरीं बि जॾहिं इहे मोहल्ला हुआ बरक़रार हुआ त हमेशह पार्टी 100% पंहिंजो नुमाइंदा खटिया उहो बलतियात हुजे या जेके बि इलेक्शन थियूं त हिन दफ़े अहिड़ी पोज़ीशन आहे छा अव्हांखे को महसूसु थिए थो छा? न, अहिड़ो को पोज़ीशन आहे। उहो त जिते किथे इहे बरसाती मेंढक निकिरंदा आहिनि, हर यूसी मां इलाइक़े में निकिरंदा आहिनि, सिर्फ़ु यूसी मले मसइलो न आहे, पूरे मलीर में ॾिसो इहे शइ आहे। पर मसइलो इनशाअल्लाह अलहमदुलिल्लाह असां कवर करे वेठा आहियूं। कवर करे वेंदा त असांजा माण्हू असां वटि वरी दुबारा अचणु ईंदा, जेके भटकल असां उनखे दुबारा आणींदासीं। पहिरीं मां चयो असां दुबारा असां हिकु थींदासीं। तक़रीबन असां गॾु आहियूं, इनशाअल्लाह गॾु रहंदासीं। अवां जूं बि शिकायतूं, अवां जा ई एहतजाज, अवां जे ई धरणनि खे असीं लिखी लिखी थकी पिया आहियूं। मसइला आहिनि जेके खुटणा ई हली नथा थियनि ऐं उहे एहतजाज उहे गुज़ारा कंहिंखां हुआ? अॼु ही प्रेस कॉन्फ्रेंस कंहिंजे लाइ? अवां चाहियो छा था? सर दरअसल मसइलो छा आहे सर, 100% त अलाह जी ज़ात हिकु सर अलाह ई रहणो आहे। बाक़ी ज़मानो आहे इन जे अंदरि हिन वक़्तु जेके असां प्रेस कॉन्फ्रेंस जेकी करियूं पिया ऐं जेको तव्हांजो सुवालु आहे उन सुवाल खे आउं थोरो अॻिते वधायां, उहो उनजो जवाबु इहो आहे त ज़ाहिर जॾहिं पंहिंजो घर जे अंदरि को ग़लति कंदो आहे त उनखे ॾुखु थींदो आहे, उहो एहतजाज करे थो, पंहिंजे भाउ सां करे सघे थो, पंहिंजे भेण सां, हर कंहिं सां करे सघे थो, छो जो पंहिंजाइप इन ई शइ जो नालो हुजे थो। असांखे जॾहिं पंहिंजी शइ मां पंहिंजाइप मां उहे हक़ असांखे नथे मिलिया, उहे हक़ तलब कया विया पिए या सुस्ती उन्हनि में कई वई पिए त उन्हनि जे लाइ असांखे तकलीफ़ थी पए। तकलीफ़ जे दौरान असां बाक़ाइदा एहतजाज कंदा रहियासीं। एहतजाज करण खां पुठियां काफ़ी अहिड़ा मामला हुआ जेके असांजा हल बि थी विया। जीअं मिसाल तौरु पाणीअ जो मसइलो, इंडस्ट्रियल एरिया जो या सेवरेज जो मसइलो हो, या अहिड़ा काफ़ी ॿिया मसइला हुआ जेके असां जॾहिं इहे तव्हां उते आयासीं, जॾहिं एहतजाज थियो, इहो प्रेशर डेवलप थियो, तंहिंखां पुठियां उन्हनि खां असांखे इहा मोट मिली त असांजे कम से कम समाजी जेके असांजूं मामला हुआ, जेके ॻोठाणनि जा जेके मसइला हुआ, जंहिंमें पाणीअ जो मसइलो हो वॾो, समा ॻोठ जे अंदरि बिरोई मोला जे अंदरि जेको 3 सालनि खां पाणी बंदि हो, माण्हुनि खे नथे मिलियो, कंहिं सियासत जे करे या कंहिं ग़लति ॻाल्हि जे करे जंहिंजे ख़िलाफ़ु असां थियासीं। अल्हम्दुलिल्लाह उहो तव्हांजे महिरबानीअ सां, असांजी जदोजहद सां त उहो असांजे इन सभिनी ॻोठनि में पाणीअ जो मसइलो हल थी वियो। इहो बि तव्हांजा असां शुक्रगुज़ार आहियूं। असां वटि जेको इंडस्ट्रियल जो मसइलो हो, पाणीअ जो जेको ग़ैरक़ानूनी खयो वियो पिए, उहो बि तव्हांजी महिनत सां, असांजी जदोजहद सां उहो बि हल थी वियो। अॼु इंडस्ट्रियल एरिया वारा टैंकर वठण ते मजबूर आहिनि, हुननि वटि मोटर वाटर सप्लाई स्कीम तां हिकिड़ो फुड़ो बि पाणी जो नथो वञे। इहा असांजी हिकिड़ी कामयाबी आहे, छो जो उहे जेके गैलन हींअर उहो पाणी जा वठनि पिया, उहे ई गैलन असांजा नुक़सानु थिया पिए, उहे ई असां वटि हाणे स्टॉक थी विया आहिनि, जेके असांजे ॻोठनि में पाणी हले पियो, जंहिंजी काफ़ी खोटेज माना कमु थी आहे, शार्टेज घटि थी आहे। अच्छा, हिकिड़ो सवाल आहे या हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो सवाल आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे